हाणे असीं क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स या ॿूटनि जी दर्जाबंदी पढ़ंदासीं। साइंसदाननि ॿूटनि खे सम्झण जे लाइ मुख़्तलिफ़ ग्रुपनि ऐं क्लासनि में विरहायो आहे त जीअं उन्हनि खे आसानी सां सम्झी सघिजे। ॿूटनि जा ॿ वॾा ग्रुप ठाहिया विया आहिनि, हिकिड़ो नॉन फ्लावरिंग यानी बग़ैर गुल वारो ऐं ॿियो फ्लावरिंग यानी गुलदार या गुल वारो। हाणे असां गुलदार ऐं बग़ैर गुल वारे ॿूटनि जे विच में फ़र्क़ु बयानु कंदासीं। सभ खां अवल फ्लावरिंग प्लांट्स यानी गुलदार ॿूटनि जूं ख़ासियतूं हेठि ॾिजनि थियूं। फ्लावरिंग ॿूटनि जा 4 अहम उज़वा थियनि था: पाड़, थुड़, पन, गुल। ऐं इन्हनि सां गॾु इन्हनि खे गुल में फ्रूट ऐं ॿिज पैदा थींदो आहे। रूट यानी पाड़ इहो ज़ेरे ज़मीन ॿूटे जो हिसो आहे जेको पाणी ऐं मादनियात जज़ब करे थो। स्टेम यानी थुड़ इहो उभो बीठल ॿूटे जो हिसो आहे जेको पाणी ऐं खाधे खे ॿूटे जे मुख़्तलिफ़ हिसनि ताईं पहुचाइण में मदद करे थो। फ्लावरिंग ॿूटनि में फ्लावर यानी गुल अहम हिसो हूंदो आहे। गुल में ॿिज पैदा थींदो आहे ऐं गुल में मेवो पैदा थींदो आहे, यानी फ्लावरिंग ॿूटा मेवो पैदा कनि था। पन ॿूटे जो साओ हिसो थींदो आहे। पन में ॿूटे जो खाधो ठहंदो आहे जंहिंखे फोटोसिंथेसिस या रोशनाई तरकीब वारो अमल चइबो आहे। फ्लावरिंग यानी गुलदार ॿूटनि खे वरी ॿिनि हिसनि में विरहायो वियो आहे, यानी मोनोकाट्स या मोनोकोटिलीडान ऐं डायकोटिलीडान, हिकु ॿिज पन वारा ऐं 2 ॿिज पन वारा। हाणे असां हिकु ॿिज पन वारनि यानी मोनोकाट्स जूं ख़ासियतूं बयानु कंदासीं। उन्हनि जूं कुझु अहम ख़ासियतूं हेठि ॾिजनि थियूं। मोनोकाट्स या हिकु ॿिज पन वारनि जे विच में तव्हांखे नज़र अचे थो त हिननि में जेको खाधे वारो हिसो आहे उहो हिकिड़ो आहे। मोनोकाट्स या हिकु ॿिज पन वारा उन्हनि जी जेके पनखिड़ियूं या पेटल्स थींदियूं आहिनि उहे 3 हूंदियूं आहिनि या 6 हूंदियूं आहिनि या 9 हूंदियूं आहिनि। माना उन्हनि ते 3 जो खोड़ो वेंदो आहे, 3 हुजनि, 6 हुजनि या 9 हुजनि। इहा मोनोकाट्स जी निशानी आहे। मोनोकाट्स या हिकु ॿिज पन वारनि जे पन में सिधियूं रगूं हूंदियूं आहिनि, जीअं रेल जी पटड़ी में, यानी पैरेलल वेन्स या रगूं थियनि थियूं। पहिरें पन में तव्हां ॾिसी सघो था। मोनोकाट्स जूं जेके पाड़ूं हूंदियूं आहिनि उहे फाइबरस हूंदियूं आहिनि, यानी उहे धागेदार सन्हड़ियूं पाड़ूं हूंदियूं आहिनि। हीअ तव्हां ॾिसी सघो था। मोनोकाट्स जो हिकिड़ो मिसाल कणिक आहे ऐं मोनोकाट्स जो ॿियो मिसाल मकई आहे। उन खां सवाइ मोनोकाट्स जो 3 मिसाल सभई गाह आहिनि। हाणे असां डायकाट या 2 ॿिज पन वारनि जूं कुझु ख़ासियतूं पढ़ंदासीं। डायकाट्स जी पनखिड़ी या पेटल उहा 4-4 या 5-5 तादाद में हूंदी आहे। असां पढ़ियोसीं त मोनोकाट में 3, 6, 9 हूंदियूं आहिनि ऐं हिन में वरी 4, 5 हूंदियूं आहिनि। डायकाट जो जेको पन आहे उन में जेके वेन्स या रगूं थींदियूं आहिनि उहे नेटवर्क यानी ॼारी वांगुरु हूंदियूं आहिनि। 2 नंबर पन में तव्हां ॾिसी सघो था त उन्हनि जूं रगूं ॼारीदार आहिनि। डायकाट या 2 ॿिज पन वारनि जे अंदरि ॿिज में खाधे जा 2 हिसा थींदा आहिनि जेके तस्वीर में नज़र अचनि था। अॻ में असां पढ़ियोसीं त मोनोकाट्स जूं जेके पाड़ूं हूंदियूं आहिनि उहे फाइबरस यानी सन्हियूं धागेदार हूंदियूं आहिनि, ऐं जॾहिं त वरी डायकाट में थुल्हियूं पाड़ूं थींदियूं आहिनि जंहिंखे टेप रूट चइबो आहे।